अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, मुसलमान भाइरों, दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, अजोकी बाबरकत जुमातुल मुबारक जे हिन दर्स में चंद आयतूं अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस मंझां ऐं चंद हदीस करीमा हुज़ूर जे फरमान मंझां अर्ज़ रखबियूं। हलंदड़ दौर हलंदड़ वक्त जे अंदर गुनाहन जी गिलाज़त जा असबाब वधंदा पिया वञनि ऐं असांजो अॼु जो इंसान पंहिंजे पाक परवरदिगार जे उन फरमाने खुदाबंदी के छॾे शैतान जे चंबे में अची रहियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूकुल्लाह सां गॾु हुकूकुल इबाद ते अमल करण सां ही ज़िंदगी बि आसान बणिजे थी त हूअ ज़िंदगी बि आसान बणिजे थी। इन खां अॻु जो डिघी तमहीद बदिजे वक़्तु मुख़्तसिर आहे। अल्लाह जे कलाम मुक़द्दस के पढ़ी उन खां बाद मुंहिंजे महबूब आका जो फरमान पढ़ंदासीं। सब इश्क अक़ीदत ऐं मुहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानहु व मन वालहु पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो, कुल लिल मुअमिनीन यग़ुद्दू मिन अबसारिहिम व यहफ़ज़ू फुरूजहुम ज़ालिका अज़का लहुम इन्नल्लाह ख़बीरुम बिमा यस्नऊन। वक़ुल लिल मुअमिनाति यग़ुद्दन मिन अबसारिहिन्न व यहफ़ज़न फुरूजहुन्न। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात सूरे नूर में इरशाद फरमायो, ए मुंहिंजा सुहिणा महबूब नबी मोमिनन के फरमाए त पंहिंजूं अखियूं परायन औरतुनि खां बंदि कनि ऐं पंहिंजे शर्मगाहुनि जी ज़िना खां हिफ़ाज़त कनि। इहो उन्हनि लाइ पाकीज़ फ़ेल आहे ऐं उहे जेके कम कनि था अल्लाह उन्हनि कमनि खां बाख़बर आहे। ऐं ए मुंहिंजा प्यारा महबूब नबी मोमिनियाणियुनि खे बि फरमाए त परावन मर्दनि खां पंहिंजे अखियुनि खे बंदि कनि ऐं पंहिंजे शर्मगाहुनि जी ज़िना खां हिफ़ाज़त कनि। ज़िना ऐं बदकारीअ जी शुरूआत नज़र खां थींदी आहे। इन लाइ अव्वल अल्लाह ताला नज़र जी हिफ़ाज़त जो हुकुम ॾिनो, उन खां पोइ अल्लाह ताला ज़िना खां मना फरमायो, छो त अखियूं ज़िना जा दरवाज़ा खोलिन थियूं। अलबत्ता जेकॾहिं ओचितो नज़र पइजी वई त उहा माफ़ आहे, पर दुबारा गुनाह जे इरादे सां निगाह रखण सां दिलि जे अंदरि जेका नूरी समात आहे उहा मुतासिर थींदी आहे। मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात खां पुछूं, मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अन नज़रत सहमुन मस्मूमुन मिन सिहाम इब्लीस। आका रहमतुल्लिल आलमीन फरमायो त नज़र शैतान जे तीरनि मां हिकु ज़हर आलूदा तीर आहे। पहिरीं नज़र ज़हर में बुॾल तीर आहे, वरी जेकॾहिं ॿियो भेरो ॾिसे त ज़ख़्म मथां ज़ख़्म थींदो आहे। नादान माण्हू हिकु भेरो पराई औरत खे निहारे वरी चाहींदो आहे त हिकु भेरो ॾिसी वठां, पर उनखे इहा ख़बर नाहे त उन सां दिलि ठरंदी न पर दिलि सड़ंदी आहे। तीर मथां ॿियो तीर लॻंदो आहे, ज़ख़्म गहरो थींदो आहे, फट जे मथां छुरो लॻंदो आहे ऐं उहो गुनाह जी गिलाज़त ॾांहुं वधीक वठी वेंदो आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जो कौल आहे, पाण फरमायो त शैतान मर्द खे औरत जे फितने में फासाइण जे लाइ 3 हथियार इस्तेमाल कंदो आहे।
पहिरियों निगाह, ॿियो दिल, टियों औरत जे हुस्न जमाल जी तारीफ़। अहिड़ी तरह औरत खे मर्द जे फितने में फासाइण लाइ बि टे हथियार इस्तेमालु कंदो आहे। उहा बि निगाह, दिल ऐं शर्मगाह। मोमिन मुसलमान निगाह क़ल्ब ते असरु कंदी आहे। हसीन चेहरे जो तसव्वुर ऐं छापो जॾहिं दिल ते वेही वेंदो आहे त इबादत जी लज़्ज़त, ज़िक्र जो सुरूर, क़ल्ब जो करार, रूह जो इत्मीनान ख़त्म थी वेंदो आहे। निमाज़ में हुज़ूर क़ल्बी ख़त्म थी वेंदो आहे। क़ल्बो बातिन ऐं रूहानीअ जो कारखानो तबाह थी वेंदो आहे। क़ल्ब बीमार थी पवंदो आहे। जंहिं कम खे अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात हराम या नाजाइज़ करार ॾिनो आहे त उहो कम तो असांजे लाइ कॾहिं बि फ़ाइदेमंद नाहे। हिन दुनिया में भी नुक़सान जो बाइस आहे त आख़िरत में ज़िल्लत ऐं ख़्वारीअ जो सबब बनबो आहे। दोस्ताने गिरामी, आका मदीने वारे मीर जी अचो त ॿी हदीस पढ़ूं। अहमद तिबरानी जी रवायत कयल हदीस आहे, अन-नज़रतु सहमुन मस्मूमुम मिन सिहाम इब्लीस फमन गद्द बसरहु अन महासिन इम्रअतिन और सल्लाहु क़ल्बहु हलावतन यजिदुहा इला यौमि यल्क़ाह। हज़रत नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बुरी नज़र शैतान जे तीरन मां हिकु ज़हर आलूद तीर आहे। जंहिं माण्हू कंहिं औरत जे हुस्न जमाल खां पंहिंजी अख खे बंदि कयो त अल्लाह पाक उन जे बदिले क़ल्ब में लज़्ज़त ऐं हलावत पैदा फरमाईंदो, जेका अल्लाह ताला सां मिलण वारे ॾींहं ते महसूस कंदो रहंदो। सुभान अल्लाह। बदनज़री सां सिर्फ़ चंद लम्हनि लाइ मज़ो हासिल थींदो आहे, पर हमेशह जे लाइ निदामत, ग़म व अलम ऐं गुनाह में माण्हू अची वेंदो आहे। पर अख बंदि करण सां घड़ी खन जे लाइ तो उहा अख बंदि कई ऐं अल्लाह जी ज़ाते बाबरकात खां पनाह घुरी। जीअं भिटाई फरमायो त वठो वञ वाट कंध फेर झुके ॾहीं लोणे फेर लपाट लॻंदी लतीफ़ चए। कहीं नंगड़े न निहार, कहीं न्याणीअ जे न निहार, कहीं जे बच्चन ॾे न निहार। जे पंहिंजो पर्दो सलामत चाहीं थो त परायूं औरतूं तकण छॾे ॾे त रब तुंहिंजी जीजल अम्मा, तुंहिंजी भेण ऐं न्याणीअ जे नामूस जी बि हिफ़ाज़त फरमाईंदो। दोस्ताने गिरामी, बुजुर्गन फरमायो त वल्लाहि लल्लज़्ज़तुल इफ़्फ़त अज़मु मिन लज़्ज़ति ज़म्ब। अल्लाह जो कसम, पाक दामनीअ जी लज़्ज़त गुनाह जी लज़्ज़त खां तमामु वॾी आहे। छो त गुनाह जी लज़्ज़त घड़ीअ जे आरज़े लाइ आहे, आरज़ी हूंदी आहे, वक्ती हूंदी आहे, पर पाक दामन जी लज़्ज़त हमेशह रहण वारी हूंदी आहे। जेको शख्स पंहिंजे निगाह खे बुराईअ खां महफ़ूज़ रखी ग़ैर खे ॾिसण सां पंहिंजे अखियुनि खे आलूद न बनाए त अल्लाह ताला उनखे क़ल्बी ऐं बातिनी अख अता फरमाईंदो आहे, जंहिंसां उन ते कुझु ॻाल्हियूं पधरियूं थींदियूं आहिनि, ग़ैबी इसरार ऐं अनवार खुली पवंदा आहिनि। हज़रत शाह शुजा किरमानी रहमतुल्लाह अलैह जी बातिनी फ़ुरासत एतिरी त खुलियल हूंदी हुई जो माण्हुनि जे सीननि जूं ॻाल्हियूं कब्रुनि जा राज़ बि ॼाणे वठंदा हुआ। कंहिं माण्हू पुछो त साईं, अवां इहा बातिन जी चिटाई किथां हासिल कई आहे? पाण फरमायूं, जो शख़्स पंहिंजे ज़ाहिर खे शरीयत सां सिंगारे, बातिन खे ज़िक्र सां उजारे, अखियुनि खे बुरी नज़र खां बचाए, नफ़्स खे शहवतुनि खां रोके ऐं खाधो हलाल खाए त कॾहिं बि हुन जी फ़ुरासत दुखो न खाईंदी। दोस्ताने गिरामी, मुझे आका रहमत लिल आलमीन हबीब जी हदीस ॿुधो। मुझे आका फरमायो, इत्तकू बिफ़िरासतिल मोमिन व हुवा यंज़ुरु बिनूरिल्लाह। मोमिन जी फ़ुरासत खां डिॼो, छो त उहो अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे। पर उहो नूर ऐं फ़ुरासत कीअं हासिल थींदी?
उन नूर जे हुसूल जो ज़रियो बि मुझे आका रहमतुल्लिल आलमीन हबीब सावा के बुधायो। हुजूर फरमायो मन गद्द बसरहु अन महासिन इम्रअतिन औरसल्लाहु क़ल्बहु नूरा। हुजूर फरमायो जै शख्स कंहिं औरत जे हुस्न जमाल खां पंहिंजूं अखियूं बंदि कयूं त अल्लाह ताला उन जे बदिले उन माण्हूअ जे क़ल्ब में नूर पैदा फरमाईंदो। नफ्स के थोड़ी तकलीफ़ ईंदी आहे, नफ्स चाहींदो आहे त हसीन चेहरे के तकींदो रहां, पर जेकॾहिं बानो अल्लाह जे ख़ौफ़ में पंहिंजे नफ्स जी ख़्वाहिश खे ठुकराईंदो आहे त रब करीम उन जे क़ल्ब ऐं बातिन खे मुनवर फरमाईंदो आहे। इन लाइ ज़ाहिरी ऐं बातिनी इल्म जा दरवाज़ा खुली वेंदा आहिनि। ज़हन में ज़कावत, फ़ुरासत, यादाश्त वधंदी आहे। हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमायो शकौतु इला वकील सूए हिफ़्ज़ी फ़औसानी इला तरकिल मासी फ़इन्नल इल्म नूरुम मिन नूरिन इलाही व नूरुल्लाह ला युतालिआसी। हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त मूं हज़रत वकील रहमतुल्लाह अलैह खे पंहिंजे वेसर जी शिकायत कई त क़िबला साईं हाफ़िज़ो घटि आहे, इल्म जूं ॻाल्हियूं यादि नथियूं रहनि। पाण फरमायूं त गुनाहनि ऐं बेफ़रमाननि खां पाण खे बचाए, छो त इल्म अल्लाह जो नूर आहे ऐं अल्लाह जो नूर गुनहगार खे न ॾिनो वेंदो आहे। सभु गुनाह ऐं बद किरदारियूं बद निगाही मां पैदा थींदियूं आहिनि। इन जे करे तूं ग़ैरनि ॾांहुं निगाहूं खणणु बंदि कर त रब तुंहिंजे क़ल्ब खे मुनवर करे छॾींदो। कुल्लुल हवादिस मबदअहा मिनन नज़र व मौज़मुन नार मिन मुस्तग़र्रिश शरर। सब बुराई जी शुरुआत बद निगाही आहे। वॾी बाग़ जा बबड़ बि त नंढड़ी चिणग मां भरी पवंदा आहिनि। इन जे करे जॾहिं ए इंसान तो पंहिंजे निगाहुनि ते कंट्रोल कयो त अल्लाह रब्बुल आलमीन तोखे ॿियनि वॾनि गुनाहनि खां बि पाक बनाईंदो। हज़रत हदीस मुझे आका जी ॿुधो, हज़रत उसामा बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿुधाए थो त मुझे आका रहमतुल्लिल आलमीन हबीब फरमायो मा तरक्तु बअदी फितनतन अदर्रु अलर रिजाल मिनन निसा। मां पंहिंजे पोयां मर्दनि लाइ औरतुनि खां वधीक नुक़सानकार फितनो ॿियो नथो ॾिसां। ई केर था फरमाइनि आका मदीने वारा मीर त मूंखां पोइ वॾे में वॾो जेको फितनो ईंदो उहो औरतुनि जो हूंदो। यानी मुंहिंजी ईंदड़ उम्मत जे मर्दनि लाइ सभ खां वॾो फितनो ऐं आज़माइश औरतूं आहिनि। हाओ बराबरि अॼु औरतूं ई मर्दनि लाइ वॾी आज़माइश बणिजी वियूं आहिनि। सभु न त बि अक्सर मर्दनि जो इहो हाल आहे त उन्हनि ते औरतूं हाकिम आहिनि, उन्हनि जूं बागूं औरतुनि जे हथनि में आहिनि। हज़रत हबीब करीम मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इत्तक़ु दुनिया वत्तक़ुन निसा। दुनिया खां डिॼो ऐं ज़ालुनि जे फितने खां बि डिॼंदा कयो। तिरमिज़ी शरीफ जी हदीस आहे त दुनिया ऐं दौलत ज़र्रो जवाहर मालो माया जी मोहब्बत जे फितने ऐं औरतुनि जे फितने खां पाण पंहिंजी उम्मत खे अॻ में ई आगाह करे विया त मुंहिंजा उम्मत इहो इन्हनि ॿिन्ही फितननि खां पंहिंजो पाण खे महफ़ूज़ रखिजो। अचो मुझे आका जो फरमान पढ़ो। हुजूर फरमायो अय्युमा रजुलिन रअय इम्रअतन फअअजबतहु फलयति अहलहु फइन्न मअहा मिस्लुल्लज़ी मअहा। बेहकी
नबी जी हदीस आ हुजूर फरमायो जो मर्द कंहिं औरत खे ॾिसे जा उन्हनि खे दिल जे अंदर नफ्स जे ख्वाहिश जे मुताबिक़ वणे थी उनखे खपे त पंहिंजे घर वारीअ वटि अचे। दोस्तान गिरामी अॻिते अञा मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो हज़रत जाबिर रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे हुज़ूर फरमायो अला ला यबीतन रजुलन इंद इमरातिन इल्ला अन यकून नाकिहन औ ज़ा महरमिन। नसाई जी बयान कयल हदीस आहे हुज़ूर फरमायो पंहिंजे निकाह वारी ज़ाल या महरम औरत जीअं माउ भेण खां सवा कहीं ॿई औरत वटि को बि मर्द रात न रहे। अञा मुंहिंजे आका फरमायो हज़रत इब्न उमर रज़ियल्लाहु अन्हु रवायत कनि था त मूं मदीने वारे मीर खां ॿुधो हुज़ूर फरमायो त पराई औरत सां गॾु को बि मर्द अकेलो न वेहे जेकॾहिं वेहनि था त उन्हनि विच में टियों शैतान हूंदो आहे। दोस्ताने गिरामी अञा मुझे आका फरमायो ला यदखुलु रजुलुन अला इमरातिन इल्ला व इंदहा ज़ू महरमिन। कहीं औरत वटि को महरम न हुजे त को बि मर्द उन वटि दाख़िल न थिए यानी दरवाज़ो खड़काए जे माइट मिट अज़ीज़ रिश्तेदार जी ख़बर पई आहे त घर में उन जे को मर्द को न आहे सिर्फ़ न्याणियूं औरतूं आहिनि मुझे आका मना फरमाए त खबरदार अड़े घर में अवां दाखिल ही न थियो। अचो मुझे आका जो फरमान पढ़ो हुजूर फरमायो मन कद अला फिराश मुगीबतिन क़य्यद लहू सुबानुन यौमल क़ियामह। आका फरमायो जो माण्हू न औरत जे बिस्तरे ते वेठो जंहिंजो मुड़ुसु मौजूद न हो त उन माण्हू ते क़यामत वारे ॾींहुं अज़दह नाग मुसलत कयो वेंदो। दोस्तो मर्द के बिन औरतुन जे विच में हलण खां बि मुझे आका मदीने वारे मीर मन फरमाई आहे। असीं त विच में वेठा आहियूं पर रहमत लिल आलमीन हबीब 1400 साल पहिरियां पंहिंजी उम्मत खे हिदायत कंदे फरमायो मदीने वारे मीर फरमायो ख़बरदार कहीं हज़र सफ़र में हुजो ऐं जेकॾहिं अॻियां पुठियां का के औरतूं आहिनि तव्हां पासो वठी बीही रहो उहे गुज़री वञनि पोइ अव्हां अकेला तन तनहा वञो छो त इन सूरत में अव्हां जे मथां शैतान मुसलत थींदो ऐं अव्हां जी जेका फरासतुल मोमिन कल्बी निगाह वारो नूर आहे उहो मुतासिर थींदो। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो वला तक़रबुज़्ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला। ऐं ज़ना खे वेझाई न वञो बेशक उहा बेहयाई ऐं बुछड़ाई वारी वाट। दोस्ताने गिरामी अञा बि मुझे पाक रब्बुल आलमीन कुरान करीम में असां जी रहनुमाई फरमाई अल्लाह जो कलाम तो फरमाए अज़्ज़ानियतु वज़्ज़ानी फजलिदू कुल्ल वाहिदिम मिनहुमा मिअत जल्दतिन वला तख़ुज़कुम बिहिमा रअफ़तुन फ़ी दीनिल्लाहि इन कुंतुम तुमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर वलयशहद अज़ाबहुमा ताइफ़तुम मिनल मोमिनीन अज़्ज़ानी ला यनकिहु इल्ला ज़ानियतन औ मुशरिकतन वज़्ज़ानियतु ला यनकिहुहा इल्ला ज़ानिन औ मुशरिकुन व हुर्रिम ज़ालिका अलल मुमिनीन। सूरह नूर दी 20वीं आयत अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ज़ना कंदड़ औरत ऐं ज़ना कंदड़ मर्द पोइ ॿिन्ही मां हर हिक खे 100 दुरा हणो ऐं तव्हां ॿिन्ही ते महिरबानी न कयो। अल्लाह जे दीन में जेकॾहिं अवां ईमान था आणियो अल्लाह ते ऐं क़यामत जे ॾींहं ते ऐं घुर्जे त उन्हनि ॿिन्ही जे अज़ाब ते मोमिननि जी जमायत हाज़ुर रहे। ज़ना कंदड़ मर्द न निकाह करे मगर ज़नाकार औरत सां या
मुशरिक औरत सां ऐं ज़नाकार औरतन निकाह कराई वञे मगर ज़नाकार मर्द या मुशरिक सां ऐं इहो ईमान वारनि ते हराम कयो वियो आहे। अल्लाह जे क़ुरान त फ़ैसिलो ॿुधायो, असां पाण में मसलिहत ज़ना ख़बर पई ही कारो आहे हण गोली किथे लिखियलु आहे क़ुरान करीम में। जिहालत वारो रस्तो अख्तियार कयो, क़ुरान चए थो उनखे संसार कयो, माण्हुनि खे घुरायो, रैयत जे साम्हूं उनखे पथर हणो। जेकॾहिं शादीशुदा त उन जे लाइ अलॻि सज़ा आहे, गैर शादीशुदा त उन लाइ अलॻि सज़ा आहे। जेकॾहिं असां उन क़ुरान करीम वारे तरीक़े ते रस्तो अख्तियार कयूं त असां वटां ज़ना वारो फ़ेल ई ख़तमु थी वञे। पर असीं यार जी जे करे, बोतार जे करे, सरदार जे करे, कंहिं दोस्त जे करे क़ुरान करीम जे फ़ैसिले खे इनराफ़ी पहिरियां कारी ई 2 लख मिलिया, हाणे अच्छी थी वई। मुसलमान तू छा करे रहियो आहे? कहिड़ा फ़ैसिला करे रहियो आहे? क़ुरान करीम जो हुकुम कहिड़ो आहे? अल्लाह जे कलाम जे हुकुम खे जॾहिं असां ठुकराए छॾियो त पोइ ही महांगाईअ जो अज़ाब न ईंदो त ॿियो छा थींदो? हुक्मराननि जो को क़सूर कोन्हे, असीं पाण उन में मुलवस आहियूं। दोस्तान गिरामी, मुंहिंजे आका रहमतुल्लिल आलमीन जी हदीस ॿुधो। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा फरमायो त हिकु ॾींहुं मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुरैश जे नौजवाननि खे नसीहत फरमाए रहिया हुआ। हुज़ूर जा पंहिंजा मिट माइट कुरैश ख़ानदान जा जवान मौजूद हुआ, शहज़ादा मौजूद हुआ। हुज़ूर रहमत वारे हबीब फरमायो, या शबाब कुरैश इहफ़ज़ू फ़ुरूजकुम ला तज़नु अला मन हफ़िज़ फ़रजहु फ़लहुल जन्नह। मुझे आका फरमायो, ए कुरैश जा जवान हो, पंहिंजे शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त कयो ऐं ज़ना न कयो। ख़बरदार जंहिं पंहिंजे शर्मगाह खे ज़ना खां बचायो, हुज़ूर फरमायो उन जे लाइ जन्नत आहे। अञा मुझे आका जी बुखारी शरीफ में मौजूद हदीस ॿुधो, मन यज़मनु ली मा बैन लिहयैहि व मा बैन रिजलैहि तदम्मतु लहु बिल जन्नह। मुझे आका फरमायो, जेको माण्हू मूंखे ज़मानत ॾे उन उज़वे जी जो 2 ॼाड़ियुनि जे विच में आहे, यानी ज़ुबान जी ज़मानत ॾे ऐं उन उज़वे जी जो 2 टंगुनि जे विच में आहे, यानी शर्मगाह जी बि ज़मानत ॾे। हुज़ूर फरमायो त मां मोहम्मद करीम उन जे जन्नत में दाख़िल थियण जो ज़ामिन आहियां। हुज़ूर फरमायो, रुगो 2 कम करे, पंहिंजी ज़ुबान ऐं शर्मगाह जी ज़मानत ॾे, मां रसूलुल्लाह उनखे पाण पंहिंजे हथनि सां जन्नत ॾांहुं वठी वेंदुसि। दोस्तान गिरामी, यानी ज़ुबान सां बुछड़ी गुफ़्तार न करे, कूड़ गिला न हुजे, पंहिंजे शर्मगाह सां बुराई न करे। अल्लाह ताला जे हबीब फरमायो, मां हबीब उनखे जन्नत ॾांहुं वठी वेंदुसि। दोस्तान गिरामी, हुज़ूर जी हदीस पे पढ़ां, हुज़ूर छा फरमायो त जिते ज़ना जो फ़ेल वधी वेंदो न, उते मिस्कीनीअ जी वबा मुसलत थींदी, गुरबत वधी वेंदी, आसूदगी ख़त्म थी वेंदी। आसूदो माण्हू बि ग़रीब हूंदो। हाणे चवंदोसीं आसूदो माण्हू ग़रीब कीअं? बज़ाहिर हुन वटि भला महल, भलियूं गाॾियूं, भला बंगला, एसी राश, पर सुकून ख़त्म हूंदो, कल्बी इत्मीनान न हूंदो, आराम जूं गोरियूं खाईंदो, उथंदो त टेंशन डिप्रेशन जो शिकार हूंदो। बज़ाहिर हुन वटि मुयसर दुनिया जो घर खाधो हूंदो, पर हू ग़रीब हूंदो। डॉक्टर मना कंदा त गोश्त बि न, मच्छी बि न, फिलाण बि न, फिलाण बि न, रुगो भिंडियुनि जी भाॼी खाईंदो कर। इहा बि हिकु मिसकीनी ऐं गुरबत आहे, अल्लाह जे तरफ़ खां मना कयल। उहे सभई नेमतूं उन जे मथां हराम कयूं वञनि थियूं। मुझे आका मदीने वारे मीर फरमायो, अज़्ज़िना यूरिसुल फ़क़्र, ज़ना मिस्कीनी ऐं मुहताजी जो वारिस बनाईंदी आहे। को माण्हू केॾो बि दुनियादार मालदार हुजे, पर ज़ना कंदो त मुफ़लिस ऐं कंगाल बणिजी वेंदो, छो त इहो मुंहिंजे रब जो फ़ैसिलो आहे, मदीने वारे मीर ॿुधायो।
दोस्ताने गिरामी हज़रत नबी नामदार अड़ियन जे आधार यतीमन जे यार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात 6 सज़ाऊं ॿुधायूं। हुज़ूर फरमायो ए मुसलमानो ज़ना खां बचो, उन जूं 6 सज़ाऊं आहिनि, 3 दुनिया में ऐं 3 आख़िरत में। दुनिया जूं सज़ाऊं सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में कहिड़ियूं सज़ाऊं आहिनि? मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो जेको शख़्स ज़ना वारो गुनाह कंदो आहे, हुज़ूर फरमायो पहिरियां त उन जे मुंहं जी रौनक, मुंहं जी नूरानियत ख़त्म थी वेंदी। इंसान खे केॾो रब ख़ूबसूरत बणायो आहे, पर उन ज़ानीअ जे चेहरे ॾांहुं ॾिसंदो न, अव्हां जो अकुल, अव्हां जो ईमान पाण ॿुधाईंदो त हिन जी शिकिल छो फिरी वई आहे। हुज़ूर फरमायो इहो दुनिया में उन जे लाइ अज़ाब आहे। नंबर ॿियो, मुंहिंजे आका फरमायो हूअं हुन जी उमिरि 80-90-100 साल हुई, पर जेकॾहिं ज़ना जे गुनाह में मुब्तला थी वियो, रहमतुल्लाह आलमीन हबीब फरमायो त उन ज़ानीअ जी उमिरि घटाई वेंदी ऐं उन जी वधंदड़ उमिरि ॾींहों ॾींहुं घटिबी वेंदी। इहो दुनिया में उन जे लाइ अज़ाब आहे। 3 नंबर ते मुंहिंजे आका फरमायो त उहो मुहताज थींदो, मिसकीन थींदो। हाणे मुहताजी ऐं मिसकीनी ॿिनि तरहनि जी हूंदी आहे। हिकिड़ो दुनिया मालो ज़र जे लिहाज़ खां मुहताज ऐं मिसकीन हूंदो आहे, ॿियो क़ल्बी ऐं रूहानी सुकून जे हिसाब खां मिसकीन ऐं मुहताज हूंदो आहे। हिकिड़ो ग़रीब मिसकीन आहे, हक़ लाल जो पोरियो कमाए थो, शाम जो घर आयो, बचड़ा बाबा बाबा करे मिलिया, गले मिलिया, ॾाढो ख़ुशि ख़ुशीअ सां दाल मानी खाई, अहिड़ी सुकून जी निंड कयूं। सुबुह जी बांग आई, उथियो, अल्लाह जो ज़िक्र करे वरी रोज़ीअ सां हलियो वियो। पर ॿियो माण्हू सॼो ॾींहुं ऐश इशरत आयाशीअ में ऐं निंड बि नसीब जी न आहे। दोस्ताने गिरामी ॿियो हुज़ूर फरमायो त उन जे लाइ ही 3 सज़ाऊं दुनिया में ऐं आख़िरत जे लाइ। मुंहिंजे आका फरमायो त ज़ानी खे जेके आख़िरत में सज़ाऊं मिलंदियूं, अल्लाह हुन ते ॾमरियल हूंदो। ज़ानी जो हिसाब किताब ॿियनि जी भेट में ॾाढो ॾुखियो थींदो ऐं ज़ानी जहन्नम जी बाग़ में सड़ंदो जलंदो रहंदो। दोस्तो हुज़ूर फरमायो मन ज़ना औ शरबल ख़म्र नज़अ अल्लाहु मिनहुल ईमान कमा यख़लउल इंसानुल क़मीस मिन रअसिही। मुंहिंजे आका फरमायो जंहिं माण्हू ज़िना कई या शराब पीतई त अल्लाह हुन जो ईमान ईअं कढी छॾे थो जीअं को माण्हू पंहिंजे मथे मां कमीस लाहे फिटी कंदो आहे। उहो ज़ना वारे गुनाह में मरी वियो या शराबी शराब जे नशे खां पोइ मरी वियो। मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो ॼण उहो काफ़र थी मो, उन जी न निमाज़ आ, न कफ़न आ, न दफ़न आ। रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल पहिरियां असां अव्हां जी रहनुमाई फरमाई। हुज़ूर फरमायो त अल्लाह सां शिरक करण खां पोइ ॿियो को बि वॾो गुनाह न आहे जहिड़ो ही गुनाह जो माण्हू पंहिंजो नुत्फ़ो अहिड़े हंधि इस्तेमाल करे जिते हराम जो हुकुम कयो वियो आहे। ए दोस्ताने गिरामी वरी मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो पहिरीं मुझे कावा के हदीस ॿुधाई। हुज़ूर जवाननि खे ख़िताब फरमायो, नौजवाननि जे लाइ रहमत वारे हबीब पैगाम ॾिनो। हाणे हुज़ूर वरी जवानीअ जे जोभन खां उहे माण्हू जेके बुढ़ाइप ॾांहुं अचनि था, उमिरि जे आख़िरी हद ॾांहुं अचनि था, उन्हनि जे लाइ मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो ला यंज़ुरुल्लाहु यौमल क़ियामत इला शैख़ ज़ानी वलल अजूज़ ज़ानी। तिबरानी जी रवायत कयल हदीस आहे। मुंहिंजे आका फरमायो त अल्लाह ताला क़यामत वारे ॾींहुं रहमत जी निगाह ई न कंदो उन मर्द ॾांहुं जो कुराड़प में ज़ना करे, न को उन औरत ॾांहुं जा कुराड़प में ज़िना कराए।
रसूल अकरम हादी आलम हजरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त 7 आसमान ऐं 7 ज़मीनों कुराड़े ज़नाकार ते लानत कन था ऐं बेशक ज़नाकारन जे शर्मगाहुन जी बदबू जे ज़रिए जहन्नमिन के अज़ाब कयो वेंदो। जहन्नम में ओचितो हिकड़ी खतरनाक बदबू डामदी। जहन्नम वारा दाहूं कंदा रड़ियूं कंदा ही छाजी बदबू आ। बुधायो वेंदो त दुनिया में जेके ज़िनाऊं कंदा हुआ मर्द ऐं औरतूं उन्हनि जे शर्मगाहुनि जी एॾी बदबू आ जेका अवां जहन्नमिन खे बि तंग करे रही आ। हज़रत बीबी मैमूना रज़ी अल्लाह अन्हा फरमायो त मुझे आका मदीने वारे मीर फरमायो मुझी उम्मत सदाई चंगाई ते होंदी जेस ताईं उन्हनि में ज़ना मां पैदा थियल ॿार घणा थींदा। यको चंगाई ते हलंदा पर हाणे उन्हनि जे मथां बीमारियूं मुसलत थींदियूं, अज़ाब मुसलत थींदा, महांगाई मुसलत थींदी, ज़ानी शराबी हुक्मरान मुसलत थींदा। तॾहिं थींदा जॾहिं उन्हनि में हराम ॿारनि जो अंग वधी वेंदो। पोइ जॾहिं उन्हनि में हरामी ॿार पैदा घणा थींदा त अल्लाह ताला उन्हनि ते अवामी लिहाज़ सां आम लिहाज़ सां अज़ाब मोकिलींदो। जहीं दुनिया वारे अज़ाब मां उहे माण्हू दाहूं कंदा रड़ियूं कंदा यार मरी वियासीं, खाइण लाइ अटो कोन्हे, गे महांगो, पेट्रोल महांगो, तेल महांगो। 1400 साल पहिरियां रहमत लिल आलमीन हबीब फरमायो जॾहिं अवां पंहिंजा अहिड़ा प्रकार कंदो पोइ इहो अज़ाब अवां ते मुसलत थींदो। इन में हुक्मरान जो ॾोह कोन्हे, अवां जे पंहिंजे गुनाहनि जी गिलाज़त आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु रवायत कई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं क़ौम में ज़िना ऐं व्याज घणो थींदो 2 कम। हुज़ूर छा फरमायो हिकु ज़िना ॿियो व्याज। अॼुकल्ह कहिड़ो इंसानु आहे जेको व्याज खां परे आहे। हर बैंक में जो कुछ पैसो मिले तो असांजे पघारुनि जी सूरत में उहो भी तो सूद खां पाक कोन्हे। पोइ असीं पंहिंजे बच्चन खे खारायूं था, यकीनन उहो पाक त कोन्हे। कमाई तो हलाल आहे पर जितां अचे थी उन में हराम जी मिलावट आहे, गिलाज़त ऐं गंद आहे। पोइ असीं केतिरो भेरो गिड़गिड़ाए ख़ुदा खां दुआ घुरूं जंहिं जे पेट में हराम जो लुक़्मो हूंदो उन जी दुआ क़बूल कान थींदी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं क़ौम में ज़ना ऐं व्याज वधियो त उन्हनि पंहिंजो पाण ते अल्लाह जे अज़ाब खे हलाल करे छॾियो। यानी उन्हनि जे मथां ख़ुदा जो अज़ाब हलाल आहे। जे उन्हनि ते अज़ाब अचे थो त उहो अज़ाब हुननि पाण घुरी वरितो आहे। दोस्तान गिरामी उन खां पोइ हज़रत मिक़दाद बिन अस्वद रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो हदीस पे ॿुधायां मां कि आका जी त हिकु ॾींहुं मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असहाबन किरामन खे फरमायो त तव्हां ज़िना जे बारे में छा था चओ? चयूं हराम आहे जंहिंखे अल्लाह ऐं उन जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हराम कयो आहे, क़यामत ताईं हराम आहे। मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो त 10 औरतुनि सां ज़िना करण जो अज़ाब आसान आहे पर जेको पाड़े जी लज शर्म शुनास हया नथो रखे ऐं पाड़े में बदनिगाही बदनज़री रखे थो मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो उन हिकिड़ी सज़ा 10 औरतुनि जी ज़ना खां वधीक ख़तरनाक आहे। दोस्तान गिरामी अल्लाह जे हबीब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यंजुरुल्लाहु इला रजुलिन अता रजुलन अव इम्रअतन फी दुबरिहा। तिरमिज़ी नसाई जी बयान कयल हदीस रहमतन लिल आलमीन हबीब फरमायो त अहिड़े माण्हू ॾे अल्लाह ताला रहमत जी निगाह ई नथो करे जेको हज़रत लूत अलैहिस्सलाम वारी क़ौम वांगुरु गुनाह कंदो आहे। उहो अल्लाह जी रहमत खां महरूम आहे। अहिड़ो गुनाह मर्द सां हुजे उहो फेल या औरत सां हुजे मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो उहो पंहिंजो पाण खे अल्लाह जी रहमत खां महरूम करे रहियो हूंदो आहे। पाड़े श्रीअ जी हदीस गुज़री नज़र मझां दोस्तान गिरामी आख़िरी फरमोदात मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका असां खे तैलीम ॾिनी आहे उन में पाड़े जा तमाम वॾा हक़ बयान कया विया। हुज़ूर फरमायो त मुलाक़ात थिए त ख़ुशि अखलाक़ी सां पाड़े वारे खे सलाम करे मिलो। नंबर ॿियो
दुख जे वक़्त में पाड़ेसिरी जा हॾ ॾुखी ऐं मददगार थियो। नंबर 3, पाड़े में जेकॾहिं पाड़ेसिरी बीमार थी पवे त अयादत ऐं ख़िदमत कयो। फोत थी वञे त उन जे तॾे ते 3 ॾिहाड़ा उन सां गॾिजी वेहो। पाड़ेसिरी जो को माण्हू फोत थिए त 3 ॾींहंनि ताईं पंहिंजे घर मां मानी पचाए उन पाड़े वारे जे घर ॾांहुं मोकिलियो, छो त जंहिं जी फोतगी थी आहे उनखे घर में 3 ॾींहं खाधो पचाइणो कोन्हे। पर हालत इहा आहे त फोतगी बि उन जे घर जी पाड़े वारो वेठो मानी खाए तॾहिं थियो। हुज़ूर फरमायो को जाइज़ कम चवे त पूरो करण जी कोशिश कयो। कर्ज़ घुरे त उन पाड़ेसिरीअ खे कर्ज़ ॾियो, उनजो अव्हां जे मथां हक़ आहे। ख़ुशीअ में उनखे मुबारक ॾियो, जे ग़मी मिले त उन सां ॾुख जो इज़हार कयो। ऐं पाड़ेसिरीअ जो कॾहिं बि रस्तो बंदि या सोढ़ो न कयो, न बंदि कयो न सोढ़ो कयो। पंहिंजे घर जी भित एतिरी वॾी न ठाहियो जो पाड़ेसिरीअ जी हवा बंदि थी वञे या उन जी रोशनी उन जे घर ॾांहुं बंदि थी वञे। मुंहिंजे आका फरमायो पंहिंजे घर में एतिरो शोर शराबो न कयो जो अव्हां जे पाड़ेसिरी खे का तकलीफ़ थिए। हुज़ूर फरमायो त घर में बोड़ चाढ़ियो त रस शोरबो ज़्यादा ठाहींदा कयो ऐं पाड़े वारनि ॾांहुं ॾियारे मोकिलियो। मुंहिंजे आका फरमायो जेकॾहिं अव्हां मेवा आणियो त उन वञा थोरो घणो उहे मेवात फल फ्रूट पाड़े ॾांहुं मोकिलियो। पर जेकॾहिं पंहिंजे घर में एतिरो था आणियो जो तुंहिंजे बच्चनि लाइ काफ़ी आहे त उन जूं खलूं पाड़ेसिरीअ जे दरवाज़े ते न उछलायो, मतां तुंहिंजे पाड़ेसिरीअ जा मासूम बचड़ा ॾुखारा थियनि। हुज़ूर फरमायो त घर जी छत ते चढ़ो त पाड़ेसिरी खे इतलाह कयो, रोशनदान या भित जे सोराख़ मां पाड़े ॾांहुं न निहारियो। पाड़ेसिरी जे ऐबनि जी पर्दापोशी कयो, उन जी शिकवा ऐं गिला न कयो, माण्हुनि में उनखे ख़्वार न कयो। सफ़र में पाड़ेसिरी वञे त उन जे माल ऐं इज़त जी पाण मुरादो निगहबानी कयो, चौकीदारी कयो। हुज़ूर फरमायो त पाड़ेसिरी जी औलाद सां नरमी ऐं महिरबानी कयो। दीनी या दुनियावी कमे में नावाक़ुफ़ हुजे त उन जी रहनुमाई ऐं रहबरी कयो। मिठी ज़ुबान सां उन सां ॻाल्हायो ऐं कुने जी ख़ुशबू सां उनखे ईज़ा न पहुचायो, यानी दाग वग़ैरह जेको अव्हां घर में कयो था उन जी ख़ुशबू पाड़ेसिरी ॾांहुं वई, पाड़ेसिरी जा बचड़ा परेशान थींदा त हिन जे घर में अॼु ही चढ़ियो आहे बाबा, असांखे बि इहो खारायो। मुमकिन आहे हुनजो ग़रीबी हाल हुजे, घर में ताम तूं रधी पाड़ेसिरीअ जे करे उहो ताम तुंहिंजे लाइ गुनाह जो बाइस बणिजे। हुज़ूर फरमायो त अव्हां जे मथां पाड़ेसिरीअ जो हक़ आहे। असीं फुट ते विढ़ंदा आहियूं न, हुज़ूर फरमायो पाड़ेसिरीअ जो अव्हां जे मथां हक़ आहे त उहो पंहिंजो जॻह जो गाडर या काठी अव्हां जी भित ते रखी सघे थो। हाणे पाड़ेसिरी खे बाबा भित पंहिंजी अलॻि खणजांइ। मदीने वारे मीर फरमायो जे तुंहिंजी जॻह अॻ में ठहियल आहे, पाड़े वारो पोथो ठहराए त उन ते पंहिंजो गाडर टीयर या काम रखी सघे थो। इहो रसूलुल्लाह उनखे शरीयत मुस्तफ़ी में हक़ ॾिनो आहे, तूं उनखे इन शइ खां मना नथो करे सघीं। पाड़ेसिरी जे घर में बुराई जी नज़र न रखो। मुंहिंजे आका फरमायो पाड़ेसिरी सां बुरो सलूक न कयो ऐं हमेशह सब्र में रहो ऐं पाड़ेसिरीअ सां फ़साद झेड़ो न कयो। हज़रत इब्न मनकर रहमतुल्लाह अलैहि खे ॿुधायूं त संदसि पाड़ेसिरी कर्ज़ जे करे लॾो खणी वञी रहियो आहे। अल्लाह जो वली हो, उनखे कंहिं ॿुधायो त तुंहिंजो पाड़े वारो ट्रपड़ खयूं लॾो खयूं थो वञे। ख़बर पए बाबा छो थो खयूं वञे? चई इन जे मथां कर्ज़ आहे, इन जे करे हू जॻह थो खपाए। अल्लाह जे वली चयो त हिन पाड़े वारे जी इन जॻह जे दीवार जे पाछे में मूं हेतिरा साल बचड़नि समेत सुकून वरितो आहे। मां त हिन जी भित जे पासे जी छांव में सुकून वठंदो हुउसि ऐं अॼु मुंहिंजो पाड़ेसिरी पंहिंजी कर्ज़ जे करे जॻह खपाए। हिन अल्लाह जे वली वटि जो कुझु बि हो वञी करे जंहिंजो कर्ज़ हुयुसि उनखे ॾेई आयो। अदा मुंहिंजे पाड़ेसिरीअ जा ट्रपड़ न खणा, उनखे लॾा आहिनि, पाड़े जो हक़ न अदा कयो। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर जे पाड़े में हिकिड़ो यहूदी रहंदो हो
ऐं पाण ख़ैरात कयूं। ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह थींदी आहे। ख़ैरात कयूं। हुज़ूर जा सहाबी हा ऐं जॾहिं बि ख़ैरात कंदा हुआ पाड़े में भली नॉन मुस्लिम हो ग़ैर मुस्लिम हो पर पहिरियां पाण उन पाड़ेसिरीअ जे घर गोश्त मोकिलींदा हुआ, पोइ ॿियनि में विरहाए ॾींदा हुआ। ऐं असां क़ुर्बानी कंदासीं, ख़ैरात कंदासीं, शाम ताईं पाड़े वारो वेठो वाझाईंदो, का न्याणी वेंदी, पुटु गोश्त खपी वियो, तुंहिंजी ख़ैरात कहिड़े कम जी। मदीने वारे मीर फरमायो सदक़े फ़ितर हुजे, ज़कात हुजे, ख़ैरात हुजे, जो कुझु बि आहे उनजी शुरूआत पंहिंजे पाड़े खां कर ऐं पाड़े जे अंदरि क़राबतदारनि खां कर। उहे जेके तुंहिंजा मिट माइट रिश्तेदार आहिनि, पहिरियां हक़ु उन्हनि जो आहे, उन्हनि खे ॾे, उनखां पोइ ॿियनि खे ॾे। अल्लाह ताला खां दुआ आहे त रब्बुल आलमीन असां अव्हांखे ईमानी गैरत अता फ़रमाए, ईमान असां जियारे, ईमान असां मारे, हराम नज़रुनि खां, हराम कारी खां, व्याज जी वबा ऐं ज़िना जी हुरमत खां अल्लाह ताला असां खे परे रखे। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।